आजा मुरीद गुलाम हन हरत हुसैन सही हले तो ओए मदीने में मुस्तफा जा गुलाम हा और हुसैन ये कुफी बेवफा आज बाबे के भी शहीद कयो हो आज वडे बासन के 9 दफा ज़ार भी ढंग दिलो हो ए हुसैन जी के तुझे बाबे जा सजन कोने अते जा सजन कोने हुसैन जे वञो था 50-50 थी वञो ये कुफी बेवफा हां तू सही सही कयो अॻुते वधंदड़ कदम पोइते न हटंदा हां तू सही सही आयो आ टी मुहर्रम ते काफ़िलो करबला जे मैदान ते पुगो किथे पहुता ॾाढे करबला जे मैदान करबला जे पर में ख़ैमा खोड़ियो जेरो यजीद निसाम जुबी जोड़िया मोहन मोड़िया बसीता तरार जे उबैदुल्लाह बिन ज़ियाद आयो कारो पट को पातल अणा जना वटी कूफे में आयो कूफे ते हावी थियो उबैदुल्लाह बिन ज़ियाद फौज खे रवानो कयो वञो हुसैन सां ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइले खे तय कयो चौं तरफ़ माण्हुनि यजीद जी बैयत कई आहे बैयत तव्हांखे करणी आहे आईया हुसैन बैयत ला घुरायो से जे मां बैयत करण वारो जवान आया ॾाढे हे खत लिखियो ज़ालिम हे फलाणे सरदार जो खत नवाब जो मुनाफिक थी बीठा ॾाढी यारा पटके वारा ज़ालिम खत भी तहां पान लिखिया नथा मञन उबैदुल्लाह बिन ज़ियाद के रिपोर्ट मिली कि हुसैन से जदो आयो हां बैयत न कंदुस मुके खतन जे जरिए घुराए वियो आ 7 तारीख काई ॾाढे उबैदुल्लाह हुकुम न पानी बंद कयो दरिया फरात मां के भी पानी पीण न दियो उन लगे पाणी बैयत कंदो तवजो आहे गालाई नथा दो भाई 7 तारीख का सैयद जो करबला में पानी बंद थियो वहां सैयद तुझे ईमान में लोड ही कोने को ॾाढे हुसैन सही रोजा रखिया ॾाढे ॾाढे अल्लाह मज़लूम मदीना हया सखा जो रानी हज़रत उस्मान जो 40 ॾींहं पानी बंद ईमान में लोडो कोने ॾाढे चओ हज़रत हुसैन जो 7 तारीख का पानी बंदा बीबी ज़ैनब है तेरे करार जी वदी न्याणी हाफ़िज़ कुरान हुसैन तांजो पानी बंदा कासिम जो पानी बंदा हुसैन तुझो पानी बंदा मुझो पानी बंदा इमाम अली असगर 6 महीनन जो शहन ज़ालिम इतनी इजाजत यो तमा हुसैन इब्न अली तराए फरात आंगरियों तो पानी जो आलियों करे असगर जे चप्पल ते हणा इमाम हुसैन बच्चो खड़ी आयो ओ ज़ालिम मुझो पानी बंदा परवाह काने का मुझी न्याण जो पानी बंद परवाह काने का काफले जो पानी बंद परवाह काने का हे मासूम केड़ो तांजो डोह गयो आंगलू पानी मा तराए फरात मा आलू कण जो सगर जे चप्पल ते रखा तन ज़ालिमन हे तीर छजान हथन ते बच्चो शहीद थियो इमाम हुसैन जी ईमान में लोडो ही कोने को हाने मां जो हाल केड़ो होंदो कुफी जो हाल केड़ो होंदो हज़रत हुसैन साईं बच्चों खणी जरे खेमे ने आयो चेती हुसैन हुसैन जो तू साबरीन मां भी साबरीन हां हुसैन अगर तू शहीद जो अगो है त मां शहीद जी अम्मा जाहिल जी बेसबई न कंद में मां त फखर सादी चवा कयामत में शहीद जी अम्मा करे सदी विंदस अहल बैतन करबला में छा कयो तो सबर तो छो बेसब्री कया छो तो बेसब्री कया हुसैन पान के न मारियो हो तू भी पान के न मार जा अब्बास साईं के जोश आयो साईं मां के जो खली मुके जो खली साईं दरे फरात नहीं मांगे पानी न लीदा अता शहीद क्यों थन हरत अब्बास के जोश आयो खली खली दरिया फरात से आयो पानी जी भरी
बुद्धियां लफ्ज़ फौज चौपासा फली मां तकड़ च न कढंदुम